मां हिन वक़्तु जामनगर में सिंधु सेवा ट्रस्ट पारां हलंदड़ सिंधी स्कूल में आहियां। हाँ वीडियो ही ॾिसो, हिननि खे बिल्डिंग त ॾाढी वॾी मिलियल आहे, 28,000 फुट। ही अॻियां 500 फुट खनि हिननि जी हॉस्पिटल आहे जेका हलंदी आहे, चवंदा आहिनि 2 कलाक शाम जो। हीअ हॉस्पिटल आहे जेका तव्हांखे ॾेखारियां पियो, इहा चवंदा हलंदी आहे। ही जेको स्कूल आहे हिन में ई स्वामी शांति प्रकाश जो बाल निकेतन बि मर्ज कयो वियो आहे, माना मिलायो वियो आहे। ॿई गॾु थी करे हिकु स्कूल थी वियो आहे। हे ॾाढो उहा सुठी बिल्डिंग ठहियलु आहे। बिल्डिंग तव्हांखे हीअ पूरी ॾेखारियां पियो मां। ही ॾिसंदा तई त सिंधु सेवा ट्रस्ट जी बिल्डिंग जेका ठहियलु स्कूल जी तमामु सुठे नमूना आहे ऐं सुठी वणंदड़ बि आहे। ही ताईं ॾिसो पिया, हलूं था अंदर ढकणा जेका मथे वेंदी आहे, हिन में ई सिधा ताईं ॾिसो पिया 13 कमरा आहिनि। 13 कमरा हिते, 13 कमरा मथे। ॾाढो वॾो स्कूल आहे। हिन में पंहिंजी कंप्यूटर लैब बि आहे, साइंस जी लैब बि आहे, लेबोरेटरी बि आहे, उहा बि बराबरि अथनि। तमामु सुठो स्कूल ठहियलु आहे। ॾिसंदा हिनजे तमामु वॾी ज़मीन मिलियल आहे। ही 110 गज़नि में ठहियलु आहे। ॾाढो विरांडो सुठो। हाँ भले वेठो हुजे चऊंसि था पिया। इंडसइंड बैंक कंप्यूटर सेंटर खोलियो ॾिनो आहे, जंहिंमें 10 खनि कंप्यूटर लॻल आहिनि। ॾिसो त केॾो आहे। ऐं हिन खां सवाइ हिन जो मैदान बि तव्हांखे मां थो ॾेखारियां। मैदान हिनखे ही अथव हिन जा ट्रस्टी ऐं डोनर्स जा नाला। ही अथव ट्रस्टी ऐं डोनर्स जा नाला, जिन खे ताईं खोले वॾो करे ॾिसी सघो था। हिन वक़्तु त मां हलंदे पियो ॻाल्हायां, इन करे एतिरो ई तव्हांखे वरी मुंहं ते अॼुकल्ह मास्क ज़रूरी आहे। इहो वॾो ॾाको अथव ख़ैर साईं कंदो, सुठी ॻाल्हि आहे। पर ॿुधण में ईअं पियो अचे त हीउ स्कूल जेको आहे सो 5-7 साल खां बंदि आहे। लास्ट में हेॾी त हिन वटि 800-900 ॿार हुआ, पर पोइ धीरे धीरे निकिरंदा विया ॿार। ऐं पछाड़ीअ में रुॻो 147 ॿार वञी बचा हुआ, जिन खे बि हिन कोरोना खां अॻु में ई साल खनि पंहिंजो टीसी सर्टिफिकेट ॾेई ॿारनि खे स्कूल मां कढी छॾियो ऐं स्कूल बंदि रखियो आहे। अलाए छो, मैनेजमेंट बि सुठो आहे, डोनर बि ॾाढा सुठा आहिनि, पर ख़बर न आहे छाजे करे हीउ स्कूल हिननि बंदि करे रखियो आहे। जॾहिं कि हिते जामनगर जा जेके सेठियूं आहिनि, जेके ट्रस्टी आहिनि, उहे बि तमामु सुठा आहिनि। पर हाणे असां सिंधियुनि जी जेका आदत आहे त ज़रूरु 5 ई आङुरियूं बराबरि कोन्हनि। ॾिसो केॾो ई ग्राउंड अथनि, मैदान ख़ाली अथनि। इहो अथनि 170 गज़। मथे ई स्टेज ठहियलु आहे। स्टेज ते घटि में घटि 200 स्टूडेंट वेही पंहिंजो फंक्शन ॾेई सघंदा आहिनि, रुॻो स्टेज ते। पर ही 170 गज़ जेको आहे, राम भाई ध्यान सां मास्क पातो न था सुञातव कान। दादा जन खे खपंदा हो थोरो डोनेशन। इहो सिंधी भाउ हिते जो हिकिड़े मां चऊं चौकीदार आहे, जेको अॼु ताईं साम्हूं ॾिसो था न। मां चई पहिरें तव्हां ॾिसो, पोइ साईं जन खे फोन कयूं था। ऐं इहो सिंधी भाउ हिते संभालींदो रहंदो आहे। इहो ई थो ॻाल्हि करे छा कयूं, ॿारनि खे सभिनी खे टीसी ॾेई छॾियो अथनि। ॿारनि खे सभिनी खे टीसी ॾेई छॾियो अथनि। इन करे छा कजे, पाण खे ॻाल्हि हूअं त ॾाढो स्कूल जी बिल्डिंग खे ॾिसो त तमामु सुठी ठहियलु आहे। तव्हां जेकर ध्यानु ॾियो, ॾिसो त कीअं कमरा तमामु सुठा, लाइन में विरांडो सुठो, साम्हूं पई ॾिसिजे उहा ढकणा जेका मथे वेंदी आहे। मथे 13 ई कमरा आहिनि, पंखा बि लॻल आहिनि। ठीकु आहे, पंखा 2-4 ख़राबु आहिनि, उहे निकिरी विया आहिनि, उन जी भरपाई करे सघिजे पई। ऐं पैसे जी का कमी कान्हे ट्रस्ट में। ट्रस्ट वारनि सां गॾिजण जो मुंहिंजो प्रोग्राम सुभाणे ते रखियलु आहे
26 तारीख़ सुबुह जो 11 बजे साईं कंदो भली जॾहिं मां हिननि सां गॾिजंदुसि। मां त रुॻो सिंधी ॿोली सिंधी पढ़ाइण जे लाइ हिननि खे चयो आहे, चवंदुसि त सिंधी ॿारनि खे पाढ़ी वञे, जेको गवर्नमेंट कढियो आहे हींअर त भई सिंधी पंहिंजी मातृभाषा में ई ॿारनि खे नंढे हूंदे ई पाढ़ियो वञे पहिरें खां। त उन लाइ मां आयो आहियां, कोशिशि कयां थो त मां ट्रस्टनि सां गॾिजी हिननि खे सलाह ॾियां, साईं कंदो ई मञी जे न त अॼुकल्ह ऑनलाइन जो रवाजु थी वियो आहे, ऑनलाइन ई ॿारनि खे ई सेखारियूं, कंप्यूटर अथनि। हीअ ॾिसो त केॾो न सुठो ऐं सुहिणो स्कूल ठहियलु आहे, ट्रस्टी बि ॾाढा सुहिणा ऐं सुठा ऐं डोनर बि सुहिणा ऐं सुठा, के USA जा, के दुबईअ जा, के हांगकांग जा आहिनि, तमामु सुठा आहिनि। उन्हनि चई रखियो आहे हिननि खे जॾहिं खपेव पैसो घुरो असीं हाज़िर आहियूं, पर हाणे हीअ 4-5 साले खां छो बंदि करे वेठा आहिनि ख़बर कान्हे। 5-7 साल चवनि था बंदि थिए, हाणे छा कजे। साईं कंदो भली हींअर त हूअं ई कोरोना जे करे लॉकडाउन आहे त हींअर त सभई स्कूल बंदि आहिनि, कोन खुलियल आहिनि। इन जे करे साईं कंदो हीअं हुकुम ई थोरा मथे थी वञे, इहे ॾाकण मथे थी वञे, मथे बि तव्हांखे उहे ई बराबरि जा कमरा थो ॾेखारियां, ही मथे पिया वञूं ॾाकण में। पुराणो आहे ठहियलु, इन जे करे का लेफ्ट कान्हे। चवनि था शायदि ही 1992 जे में ठाहियो वियो स्कूल, 1992 खां ट्रस्ट कमु पियो करे। ॾिसो त मथे बि ईअं ई कमरा सुठा ठहियल आहिनि, ॻाल्हि कान्हे। ही ॾिसो पूरे जा पूरा ओतिरा ई जेतिरा हेठि आहिनि ओतिरा ई मथे आहिनि, पर मथे 2 कमरनि खे गॾे करे हिकिड़ो हॉल कयो वियो आहे, इन करे 13 मां 12 कमरा आहिनि ऐं हिकिड़ो वॾड़ो हॉल तमामु सुठो ठहियलु आहे। हॉल में फंक्शन करे सघिजे थो, वेही सघिजे थो। थोरी घणी ॾिठनि त छित में पंखनि जी मिड़ई कुझु गड़बड़ आहे, जिथे 5-6 पंखा खपनि उते 2 या 3 पिया आहिनि, ॿिया 2-3 लथल आहिनि, ख़राबु थी विया हूंदा, हिननि लाथा हूंदा, इहा त ज़रूरी आहे। जॾहिं ख़राबु था थियनि त लाहिण बि ज़रूरी आहे। जेसिताईं ठारायूं ॾाढी ख़ुशी थी मूंखे हिन स्कूल खे ॾिसी, पर बंदि ॾिसी ॾाढो मूंखे अजब बि खयों त छो अहिड़ो सुहिणो स्कूल छो बंदि, छो बि जामनगर में। जामनगर जी जेका लोकेलिटी हिते आहे सा बराबरि असां सिंधियुनि जी कान्हे, गुजरातियुनि जी आहे, पर स्कूल त अॼुकल्ह प्राइवेट नंढा वॾा सभु पिया हलनि। जे खोलीनि त हिते जा गुजराती ॿार बि अची सघंदा, सिंधी बि ईंदा, छिक थींदी, पर जेकर खुलियल हूंदो त खोलीनि पंहिंजनि पंचायतुनि खे हीअ अप्रोच कनि त छो न ॿार ईंदा। हिननि खे सेकेंड्रीअ ताईं जी आहे मान्यता, सीनियर सेकेंड्रीअ जी ऐं वर्क घुरी अथनि, उहा कान मिली हुई, अञा ताईं अटकियल हुई, पर हिननि विच में बंदि करे छॾियो त हाणे उहा त हुई कान मिलंदी। पर ॾिसो केॾो न वॾो सुहिणो सुठो स्कूल, 110 गज़, वरी 170 गज़ जो मैदान, जंहिंमें स्टेज बि तमामु सुठो ठहियलु आहे। साईं कंदो सुभाणे हिननि टाइम ॾिनो आहे मूंखे गॾिजण जो, ट्रस्टी ईंदा जेके 10-15 आया, उन्हनि सां गुफ़्तगू थींदी, रूबरू थींदासीं, ॾे वठि कंदासीं, जीअं हुकुम थियो तीअं साईं मालिक कंदो, साईं कंदो रहिजी ईंदी। बाक़ी स्कूल ग्राउंड मैदान ॾाढो सुठो आहे, लोकेलिटी सुहिणी सुठी आहे, ॾिसो था बिल्डिंगूं साम्हूं ठहियल।